नाज़िक क़ौमी असम्बली जे स्पीकर पीटीआई मेंबर इक़बाल अफरीदी के बजट सेशन तां मुअत्तल करे छॾियो आहे। इक़बाल ज़ैदी जी मेंबरशिप मुअत्तल करण जी रिथ पेश कई वई, जेका अक्सरियत राय सां मंज़ूर कई वई। जंहिं बाद स्पीकर अयाज़ सादिक इक़बाल अफरीदी खे ऐवान मां ॿाहिरि निकिरी वञण जो हुकुम ॾेई छॾियो। स्पीकर अयाज़ सादिक चयो आहे त इक़बाल अफरीदी एमओ जे स्टाफ ते हथ खयो, डीजी मीडिया ऐं पुलिस सां बदतमीज़ी कई। हर अधु कलाक खां पोइ कोरम जी निशानदेही नथी करे सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। क़ौमी असम्बली जे स्पीकर पीटीआई मेंबर इक़बाल अफरीदी के बजट सेशन तां मुअत्तल करे छॾियो आहे। इक़बाल ज़ैदी जी मेंबरशिप मुअत्तल करण जी रिथ पेश कई वई, जेका अक्सरियत राय सां मंज़ूर कई वई। जंहिं बाद स्पीकर अयाज़ सादिक इक़बाल अफरीदी खे ऐवान मां ॿाहिरि निकिरी वञण जो हुकुम ॾेई छॾियो। स्पीकर अयाज़ सादिक चयो आहे त इक़बाल अफरीदी मुंहिंजे स्टाफ ते हथ खयो, डीजी मीडिया ऐं पुलिस सां बदतमीज़ी कई ऐं हर अधु कलाक खां पोइ कोरम जी निशानदेही नथी करे सघिजे।